कया आहिनि बहितरीनु इम्प्लीमेंट आहे। आम माण्हू इनखे इस्तेमालु नथो करे। सिंधीअ में चवंदा आहिनि जेतिरो हर ओतिरो फर। इहो हर डीप वधि में वधि इहो चिज़ल पिलो ई थींदो। ॿिया कहिड़ा बि हर आहिनि न उहे एतिरो डीप न वेंदा। तव्हां भले करे ॾिसो। असां त ट्रेनिंग इंस्टीट्यूट में बि रहिया आहियूं। असां उते इस्तेमालु कयो, उनजो असां पाण फ़ाइदो ॾिठो आहे। ओके, महिरबानी। समीर साहब जो एक्चुअली मक़सदु इहो त जीअं असां दोस्त डायरेक्ट कॉन्टेक्ट में आहियूं हिकिड़े हारीअ सां, आम हारीअ सां, ग्रोवर सां, त जॾहिं असां फार्मर फील्ड स्कूल हलाइण जे लाइ फील्ड में वञूं था त हीअ असां मैसेज कन्वे कयूं दोस्तनि खे, हारियुनि खे। स्यापे जे तहत हीअ हिकिड़ी वॾी स्कीम आहे डीप रिपर्स जी। 1100 डीप रिपर्स असांखे डिस्ट्रीब्यूट करणा आहिनि पूरे प्रोविंस में, पर शायदि हारनि खे अञा पूरी तरह इंफॉर्मेशन न आहे। त तव्हां जॾहिं फार्मर फील्ड स्कूल हलाइण जे लाइ फील्ड में वञो था त हीअ बि हिकिड़ो मैसेज कन्वे करे छॾियो त दादा हीअ स्यापेप जे तहत हीअ हिकिड़ी फैसिलिटी मिली रही आहे, अवेल कयो, फ़ाइदो वठो रहा। हिते साईं हुसैन बख्श भुट्टो साहब, डॉक्टर साहब कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि, पंहिंजा डीन रहिया आहिनि टंडोजाम एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जा। सो साईं हींअर वञी रहिया त मां साईं खे रिक्वेस्ट कई त साईं 10 मिंट असांखे ॾियो, कुझु इंफॉर्मेशन असांखे ॾियो तव्हां, त जीअं दोस्त तव्हांजे हिते हुजण जो फ़ाइदो वठनि। साईं। थैंक यू डॉक्टर साहब। साईं शेख साहब जी तव्हां ॿुधायो पाणी जा क़िस्म आहिनि टे, ॿुधी छॾियो, टे क़िस्म। हिकिड़ो आहे ग्राउंड वाटर जेको वाटर टेबल खां हेठि हूंदो आहे, हिनखे चइबो आहे ग्राउंड वाटर। ॿियो आहे कैपिलरी वाटर जेको पोर्स में हूंदो आहे। स्वास में पोर्स आहिनि, ॿुधायो न पोर्स, इहे जेके सोराख आहिनि उन में पाणी बीठल हूंदो आहे, हिनखे चइबो आहे कैपिलरी वाटर। टियों वाटर अथव जेको एटमॉस्फेयर में आहे, उनजो नालो आहे हेग्रास्पर्ग वाटर। असांजे कम जो पाणी आहे कैपिलरी वाटर। ज़राअत जे मैदान में जेको पाणी कम जो आहे उहो आहे कैपिलरी वाटर, न को ग्राउंड वाटर, न को एटमॉस्फेयर